नाज़रीन, विज़िटिंग कार्ड्स त नित नयुनि डिज़ाइन्स जा ठहनि था, पर हिकु अहिड़ो कारीगर बि आहे जेको इंसान जो आख़िरी विज़िटिंग कार्ड ठाहे थो। तफ़सील हैदराबाद मां इरफान बुघे जी रिपोर्ट में। ही गाॾी खाते जो इलाइक़ो खोखर मोहल्लो आहे। हिते कामोरनि सियासतदाननि ऐं वापारियुनि जा विज़िटिंग कार्ड्स ठहंदा आहिनि ऐं ही पके किले भरिसां उहो दुकानु आहे जिते इंसान जो आख़िरी विज़िटिंग कार्ड ठहंदो आहे। कुतुबनि जे दुकान ते पहुचण बाद हिकु छिरकाईंदड़ सच साम्हूं अचे थो। उहो सच जेको औलाद जी बेहसियत खे बेनकाब करे थो। चाचो सरदार शेख ॿुधाए थो त अक्सर माण्हू पंहिंजे वालदेन जी फ़ौतगीअ वक़्तु क़बर जो कुतबो ठाहिण जो ऑर्डर ॾेई वरी वरंदा ई न आहिनि। संदसि दुकान ते अहिड़ा सवें कुतबा सालनि खां क़बरुनि ताईं पहुचण जे इंतज़ार में पियल आहिनि। बस इसमें दो बातें होती हैं, एक होता है शौक़, एक होता है जोश। ये एक हफ्ते में ख़त्म हो जाता है, फिर वो अपनी दुनियादारी में लग के तो हमारे पास ही रह जाता है, आते ही नहीं। ताजमहल ते मार्बल जो कमु कंदड़ कारीगर जे भाईटे चाचे सरदार शेख वटि हिकु अहिड़ो शख़्स बि आयो जेको पंहिंजी क़बर जो कुतबो पंहिंजी ज़िंदगीअ में ई ठाराए वियो। एक बंदा आया था कासमाबाद से, तो असिस्टेंट कमिश्नर बताया था उसने अपने आप को, तो उसने सारा काम पत्थर ही बनवाया, उसने मैयत का डोला ही बनवाया, जिस पे गुसल देते ना तख़त, वो भी बनवाया। फिर उसका इंतकाल हो गया तो उसका दामाद आया था पर्ची लेके कि वो ये पत्थर तुम्हारे यहाँ, मैंने कहा हमारे यहाँ ही है ये। कल उनका इंतकाल हो गया, सारा काम उन्होंने करके गए अपनी ज़िंदगी में। हेसि ताईं लखे कुतबा ठाहींदड़ हिन कारीगर खे बि इहा पक नाहे त संदसि क़बर जो कुतबो खेसि नसीब थींदो अलाए न। सारी ज़िंदगी में तो लाखों बन गाऊंगे। सोचते हैं कोई बनाए या नहीं बनाए, औलाद को खुश वो होगा, क्या नाम है, मोहब्बत होगी तो बना देंगे, और नहीं तो दुनियादारी में लग गए तो नहीं बनेगा। फिर हिन दुकान ते हज़ारनि जे अंग में तयारु थियल क़बरुनि जा कुतबा मौजूदु आहिनि, पर के अहिड़ा कुतबा बि आहिनि जिन ते अञा ताईं नालनि जी घड़त नाहे थी। उन्हनि मंझां हिकु कुतबो ही बि आहे। ख़बर नाहे असां मां कंहिंजे नसीब जो आहे। बसि इहा ई आहे क़बर जे कुतबे जी कहाणी ऐं इहा ई आहे दुनिया जी हक़ीक़त। पर छा कजे, होॾ हठ तकबुर ऐं दिलि में बेहसी ऐं बेरहमी पालींदड़ हिन समाज खे अॻी मंज़िल यादि ई न आहे। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।